अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजो ॻाल्हियूं सां गॾु आऊं आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, नफ़ीस ऐं नाज़िक जेके माण्हू आहिनि, बकोल जनाब इमरान ख़ान जेको असांजो वज़ीर आज़म आहे, उन्हनि संदसि मौजूदगीअ में हिकिड़ो मुज़ाहिरो पाकिस्तान मुख़ालिफ़ ऐं हिंदुस्तान नवाज़ कयो जॾहिं हू गॾियल क़ौमुनि जे इदारे खे ख़िताबु करण वारो हुयो। ख़िताब दौरान ई थियो मुज़ाहिरो, पर वज़ीर आज़म साहिबु हिते पहुची वियो ऐं अॼु 1 अक्टूबर 1988 तव्हांखे यादि हूंदो, साॻी क़िस्म जी MQM अॼु शरारत कई आहे। मां ज़ाती तौरु हिन राय जो आहे त MQM न 2 न 3 आहे, न अलिफ़ न बे आहे, न जीम। MQM सिर्फ़ु हिकिड़ी आहे जंहिंजो क़ाइद अल्ताफ़ हुसैन आहे। हीअ ड्रामेबाज़ी आहे। हिकु पासे तव्हां पाकिस्तान जी रियासत जे ख़िलाफ़ु, पाकिस्तान जी सॼो जेको स्ट्रक्चर आहे उन जे ख़िलाफ़ु न्यूयॉर्क में मुज़ाहरा कयो हिंदुस्तान खे वणाइण जे लाइ। ॿिए पासे तव्हां जेका शरारत कई आहे त हीउ जेको आइनी तहफ़ुज़ ॾिनल आहे त जेसि ताईं सूबो या सूबाई असेंबली न चाहे तेसि ताईं तव्हां पाकिस्तान में नवनि सूबनि जो बिल क़ौमी असेंबली में आणे ई नथा सघो। अॼु जनाब नाज़िक ऐं नफ़ीस माण्हुनि बिल पेश कयो आहे त बाबा इहो जेको आहे बांस वारो किसो बांसरी ख़तमु करे छॾियो, इहो आर्टिकल ई ख़तमु करे छॾियो। त बिस्मिल्लाह रहमान रहीम। डॉक्टर साहिब, इहो मामिलो वठी इमरान ख़ान साहिबु केॾे पासे थो वञे? डॉक्टर साहिब, महिरबानी। ॻाल्हि इहा त जिन खे अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु नाज़िक ऐं नफ़ीस थो चए न, इन जी सॼी टीम जे समूरनि इंसान दुश्मन हरकतुनि जे ख़िलाफ़ु पाण हेॾा वॾा ब्रीफ केस खणी लंडन वियो हो, इहा सभिनी खे ख़बर आहे। इन करे नाज़िक ऐं नफ़ीस ही त मौक़े परस्ती जी वॾी में वॾी इंतिहा आहे त तव्हां जिन माण्हुनि ते इल्ज़ाम आहे क़त्ल जो, 200-300 माण्हू जीअरो साड़ण जो, वकील मारण जो, जायूं जॻहूं अदालतूं बसियूं रोड रस्ता, एसि ताईं जे सॼे मुल्क खे बाहि ॾियण जो जेको उन्हनि जो इंतिज़ामु आहे, उन सभिनी खे इमरान ख़ान साहिबु थो चए नाज़िक ऐं नफ़ीस। अवल त हुनजे इन जो मतिलबु हीअ आहे त शायदि इमरान ख़ान जेका 1 दर्जे 2, 3, 4, 5 दर्जे जी पढ़ी हूंदी, निसाब पढ़ियो हूंदो, नज़ाकत ऐं नफ़ासत, उन में नज़ाकत ऐं नफ़ासत जो मतिलबु इहो हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा तब्दील करणु खपे इन वर्बेटम खे, इन डिक्शन खे ऐं इन क़िस्म जी इस्तिलाहनि खे इस्तेमालु करण खे। यूनान में सुकरात खां पुछऊं त हिन दुनिया में वॾे में वॾो ॾोह कहिड़ो आहे, चयूं त ग़लति लफ़्ज़नि जो जेको इस्तेमालु आहे उन खां वॾो ॾोह थी नथो सघे। माना तव्हां कंहिं कातिल खे नफ़ीस चई छॾियो, कंहिं भता पंहिंजे मक़सद लाइ, पंहिंजे मक़सद लाइ हूअं पेटियूं भरे वञो लंडन। हाणे हिननि छा कयो आहे, हिननि बिल आंदो आहे क़ौमी असेंबली में, उन में चयो अथऊं त आर्टिकल जे 249 जे क्लास 4 सही आहे, उनखे ख़तमु कयो। हाणे क्लास 4 असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो, उन में हीअ आहे त को बि सूबो जेसि ताईं 2-3 अक्सरियत सां कंहिं बि जाग्राफ़ी तब्दीली जे लाइ का बि रिथ पेश नथो करे, तेसि ताईं मर्कज़ जा 2 ऐवान, यानी पार्लियामेंट हूअं त गॾियल, पर मर्कज़ जा 2 ऐवान क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली उनखे ॿुधी बि नथा सघनि। बिल्कुलु सही। हाणे तव्हां छा था कयो त तव्हां आर्टिकल 249 जे क्लास 4 खे ख़तमु करण लाइ त इहा क्लास न हुजे ऐं असांखे धार सूबो ठाहिण जे लाइ क़ौमी असेंबली ऐं सेनेट उन्हनि लफ़्ज़ इहे इस्तेमालु कया त सूबे जी ज़रूरत कहिड़ी आहे। हीअ जेका पार्लियामेंट आहे उनखे सुप्रीम अख़्तियार मौजूदु आहिनि, उहे पंहिंजा अख़्तियार छो नथी इस्तेमालु करे? मां थो चवां हीअ सफ़ा सोली ॻाल्हि, तारीख़ी ॻाल्हि, उहा ही सम्झनि नथा। मां थो चवां त हीअ जेका सिंध आहे न, इहा सिंध अॼु जी न आहे, इहा सिंध पाकिस्तान जे तारीख़ सां ठहियल बि न आहे। बिल्कुलु, हीअ सिंध पाकिस्तान खां अॻु बि आहे। इन करे अॼु मां तव्हांखे ॿुधायां, जेका तव्हां ॻाल्हि कई न अलिफ बे ते से इहे MQM अलॻि अलॻि न आहिनि, असल में हू वॾे नक्शे में गॾु आहिनि। बाक़ी 2 भाउर जीअं विढ़ंदा आहिनि, न या कमकारियूं विराए कंदो, फलाणे ही कंदो, टीरी ही कंदो। हा, ठीकु आहे। हीअ सभु जो सभु
माना हाणे पाकिस्तान जी कहिड़ी बि हुकूमत हुजे उहा MQM जे अॻियां ॼण त हाराइण वारी हुकूमत, ॼण त गोॾा खुड़ण वारी हुकूमत, ॼण त उन्हनि खे जी हुज़ूर चवण वारी हुकूमत, ॼण त उन्हनि जे आॾो सिंधी माण्हू कुझु बि न आहे। माना तहरीक इंसाफ़ हेॾा भला माण्हू, हेॾा वॾा माण्हू, हेॾा नाले वारा माण्हू, तहरीक इंसाफ़ जा सिंध मां चूंडियल मेंबर क़ौमी असेंबली जा, उहे सभु जो सभु इन बिल जा हामी। हा चुप। हिसाब ॾिसो तव्हां त ही माना कनि छा था। न पोइ डॉक्टर साहिबु मां कथा कलामी थींदी, पोइ माण्हू पोइ PPA खे वोट छो न ॾियनि? माण्हू PPA खे वोट छो ॾियनि? हिनखे त छॾियो न हिन माण्हू हिननि खे वोट छो ॾियनि? न ॾिसो न, तव्हां जॾहिं हेॾ तव्हां वोट मां छो थो ॾियां? मां पंहिंजे MN MPA खे इन थो ॾियां त मुंहिंजा बुनियादी मसाला नंढा वॾा ऐं मुंहिंजे सूबे जे मफ़ाद लाइ जेके वॾा मक़सद आहिनि उहे हासिलु कयो तव्हां वञी क़ौमी असेंबलीअ में। अॼु तव्हां जॾहिं वियो तव्हां करे छा आहियो हुते? ॿियो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, हीउ जेको बि आहे न, इहो दरअसल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका इंतिहाई नाकाम हुकूमत आहे उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते कवर ॾियण लाइ किथे रड़ियूं था कराइनि, किथे नेब थी इस्तेमालु थिए, किथे कोर्टूं, किथे पुलिस, किथे चूनिया, किथे कसूर, किथे छा, किथे घोटकी, किथे निमरता, हिकिड़ो गोड़। ही कचिरो जीअं कराची जो ॾिठो तव्हां, ठीकु आहे, इहो कराची जो कचिरो माण्हू अचनि था, वायसराय थियो कचिरो खणाइण लाइ, वरी कचिरो खणी ॿिए हंधि बंदि करे ॿिए लंघ खे बि ख़तमु करे छॾनि। हीउ सॼो शोर जेको आहे न, हीअ असल में उन्हनि जे वॾी में वॾी नाकामी खे लिकाइण लाइ मुख़्तलिफ़ चैप्टर। भला मूंखे सिर्फ़ु डॉक्टर साहिबु हिकिड़ी शइ ॿुधायो त जेको न्यूयॉर्क में MQM वारनि कयो, मुल्क दुश्मनी ऐं हिंदुस्तान खे नवाज़ण जे लाइ, ही मूंखे त ही बि सिलसिलो साॻियो थो लॻे त पाकिस्तान जे जेका वहदानियत या पाकिस्तान खे कंहिं बि तरीक़े सां तव्हां कमज़ोर कयो। शेख हयाज़ खां पुछो त भला ही पाकिस्तान जो ठहियो त इन में असांजा ही जेके UP ऐं CP में माण्हू आया, जेताणी इंसान आहिनि, भाइर आहिनि, असां त उन्हनि खे जायूं ॾिनियूं, शहर ॾिना, सभु कुझु ॾिनो, पर हयाज़ ऑन रिकॉर्ड चए थो 1000 साल उते रहिया, जिते रहिया उनखे पंहिंजो वतन करे न सघिया। 1000 सालनि खां पोइ उन वतन खे टोड़े हिते पहुता। हाणे तव्हां त चओ तव्हांखे ॻंढे रखंदा, हीअ आख़िर ताईं कोशिशूं कंदा पर आख़िर ताईं नाकाम थींदा। उनजो रीज़न हीअ आहे त सिंध खे टोड़णु न पाकिस्तान जी फ़ौज जे हक़ में आहे, न सिंध जे अवाम जे हक़ में आहे, न पाकिस्तान जी वहदत जे हक़ में आहे। पोइ इमरानी मुआहिदा रहंदा ई न, पोइ आइन पार्लियामेंटूं ही मुल्क रहंदो ई कोन। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां इन नमूने जी सिचुएशन बहाल ऐं बरक़रार रखणु था चाहियो त इहा ॻाल्हि त इस्टेब्लिशमेंट बि सम्झे थी न त असां पंहिंजे मुल्क खे कीअं टुकड़ा टुकड़ा थियणु ॾींदासीं। इन करे मां सम्झां थो त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जा समूरा अंसर न रुॻो हिन सॼे किसे जे ख़िलाफ़ु आहिनि, पर हीउ हिकिड़ो वॾो घोड़ थो चाहे तहरीक इंसाफ़ जो माण्हू त वॾो घोड़ हुजे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहो साॻियो 239 4 शिक पंजाब में इस्तेमालु थी। पंजाब जे जेका सूबाई असेंबली आहे उन यक राय पीपल्स पार्टी या जेके बि जमायतूं हुयूं मुस्लिम लीग नवाज़ जे दौर में थी, उन्हनि करे ॾिनो। पोइ भला उन जी पार्लियामेंट ॻाल्हि कई आहे न सूबे, त पोइ उन ठाहियो न सिराइकनि लाइ सूबो। माना तव्हांजे मक़सदु जिते तव्हांजो फ़ाइदो ऐं तव्हांजो नुक़सानु हुजे, पॉलिसी उन हिसाब सां ठाहींदा। असल में ही सॼो एॾा कल्चर आहे न। मां त अॼु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी थो सम्झां त समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवां त तव्हां जॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हियुनि में पवंदव त पोइ असल में तव्हां मुल्कगीर पार्टियूं न थी सघंदव। असल में तव्हां पोइ सूबाई पार्टियूं रहिजी वेंदव ऐं तव्हांजो कल्चर ऐं तव्हांजो सॼो फॉर्मेट त मुल्की हुजणु खपे। हीउ जेको तव्हां शहर जी लेवल ते बि सोचो वेठा, सुभाणे
पोइ लियारी जा माण्हू हक़ ते हूंदा त उहे चवनि पोर्ट असांजो आहे त यूसी लियारी जे अंडर थो अचे पोर्ट या मडीर वारा चवनि या रेड़ी वारा चवनि त ही पोर्ट कासिम असांजे अंडर थो अचे ऐं होॾो वरी उथी बीहनि ठटे जा माण्हू उहे चवनि त बाबा भंबोर असां ॾे थो अचे न वरी नवाब शाह लठ खणी वेही रहंदा भाई रोड मुंहिंजे मां नथो गुज़रणु ॾियां रेल बंदि कर मुंहिंजे ही जेको तव्हां ही जेको टोड़ियो था ऐं शयुनि खे विरायो था ऐं विराए टोड़े हुकूमत था कयो इहो रवाजु बंदि कयो कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त पोइ माण्हू इन रवाज जो हिसो थी वरी तव्हांजे ई सरकार जा ॿ माण्हू हेॾो आख़िरी सुवाल इमरान ख़ान जी मजबूरी आहे कहिड़ी जो वात ते टेप ॿधी अखियुनि ते टेप ॿधी वेही रहियो आहे MQM खे जेको बि हिननि छेक छॾे ॾिनो आहे त पियो करे असल में इमरान ख़ान साहिब जी ॻाल्हि न आहे हीअ इमरान ख़ान जी सॼी हुकूमत जी ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे त इमरान ख़ान खे आंदो अथऊं जीअं पीपल्स पार्टी वारा चवनि था या ॿिया चवनि था या मौलाना साहिबु चए थो त ही सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे या सिलेक्टेड गवर्नमेंट आहे जेकॾहिं असां सम्झूं त इहा ॻाल्हि ईअं ई आहे त ख़ुदि उन्हनि खे बि पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे त असांजी सिलेक्शन सही न आहे त डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी नाज़रीन इन सां गॾु हीउ प्रोग्राम हिते पुॼाणे ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते असां ॿिन्हिनि खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई